Dear students, this is Fayaz Ahmed, your English teacher. Down for the beginners सेशन में वर्ड ऑफ द डे में असी लफ्ज़ नंबर 4 पढ़ंदासीं। चौथों लफ्ज़ पढ़ंदासीं। अॼु जो वर्ड आहे टंबल, TUMBLE। टंबल इज़ ए वर्ब, ग्रामर में एक वर्ब आहे। टंबल हैज़ डिफरेंट मीनिंग्स, मुख्तलिफ मीनिंग अथसि। द फर्स्ट मीनिंग तो फॉल सडनली, का बि शइ अचानक किरी पए, लाइक प्राइसिस आहिनि, प्राइसिस जो माना प्राइसिस जो अचानक किरी पवणु। सफ़र अ डाउनफॉल, सफ़र अ डाउनफॉल माना कंहिं शइ जो ज़वाल अचे उनखे बि असीं टंबल यूज़ करे सघूं था उन जॻह ते, डाउनफॉल। डिफीट, कंहिं शइ खे शिकस्त अची वञे, डिफीट। एंड कोलेप्स, का शइ तबाह थी वञे अचानक, ठीकु आहे, त उनखे बि असीं टंबल चवंदा आहियूं। कोलेप्स तबाह थियणु, फॉल सडनली अचानक का शइ किरी पवणु, सफ़र माना तकलीफ़ महसूसु करणु, डिफीट माना कंहिं शइ खे शिकस्त अची वञे, टंबल खे असीं इन सेंस में यूज़ कंदा आहियूं। सेंटेंस आहे स्टॉक मार्केट्स ऑफ द वर्ल्ड tumbled due to कोरोना वायरस। माने दुनिया जूं जेके बि स्टॉक मार्केट्स आहिनि उहे माना उहे तबाह थी वियूं आहिनि, या उन्हनि जी जेका आहे त उते लाथ आई आहे वॾे पैमाने ते कोरोना वायरस जे करे। आई होप कि तव्हां खे ही वर्ड सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू।